बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अवा के खबरात मुहर्रम शरीफ सां इस्लामी साल जी इब्तिदा थींदी आहे। हिन भलारे महीने के अल्लाह तबारक व तआला ॿिया शर्फ पे ॾिना, पर इहो शरफ साल जे शुरूआत जे महीने जो, इस्लाम जे महीने जी जिथा शुरूआत थे हिन ही महीने के नसीब आहे। तमाम घणा वाक़या हिन महीने सां वाबस्ता आहिनि। अगर इस्लाम जे तारीख़ ते नज़र विझबी तो सैयदना आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे महबूब करीम ताईं हिन महीने जे मखसूस तारीख़ुनि खे अल्लाह तबारक व तआला शरफ, शान, ईमान नसीब फरमायो आहे। पर तव्हां ई असां जेके महबूब करीम अलैहिस्सलाम जा उम्मती, हबीब करीम जे गुलामन जा गुलाम, सहाबन सां इश्क रखण वारा, महबूब जे अहल बैत के अखियुनि ते रखण वारा, हिन महीने के खास तरह से हजरत इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जे शहादत जे यादगार तौर मल्हाईंदा आहियूं। मूं तव्हां जे आॾो क़ुरान मजीद जूं मुख़्तलिफ़ आयतूं, ॿ टे आयतूं तिलावत कयूं आहिनि, में ते तफ़सील सां त बयान कोन थी सघंदो, पर इरादो आहे त तर्जुमो तव्हां खे सभिनि जो ॿुधाईंदुसि। पोइ हिकिड़ी हिकिड़ी आयत जी तशरीह जुदा जुदा जेतिरो अल्लाह ताला नसीब फरमायो जॻ सवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला तव्हां असांखे महबूब करीम अलैहिस्सलाम जे आल बैत जी ऐं सहाबा किराम जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। आयत करीमन जो तव्हां खे तर्जुमो अर्ज़ कयां, मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह ताला ईमान वारनि सां मुखातबा है। ईमान वारो इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, जेकॾहिं तव्हां जे मथां कंहिं बि क़िस्म जो को इम्तिहान अची वञे, अल्लाह ताला फरमाए तो न इम्तिहान वारे टाइम ते तव्हां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात खां ॿिनि शयुनि जे ज़रिए मदद हासिल कजो। मदद अल्लाह ताला तव्हां जी कंदो, पर ॿ शयूं तव्हां खे ज़रूर करणियूं आहिनि। या अल्लाह छा करणो आहे? अल्लाह ताला फरमाए तो इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह। पहिरीं पहिरीं ॻाल्हि आहे तव्हां खे नमाज़ पढ़णी आहे, ऐं उन खां बाद में तव्हां खे अल्लाह पाक जे इम्तिहान ते सब्र करणो आहे। अल्लाह ताला फरमाए तो ॿ कम तव्हां कयो, टियों कम मुंहिंजो आहे। या अल्लाह वो तू छा फरमाईंदे? अल्लाह ताला फरमाए तो इन्नल्लाह मअस्साबिरीन। पोइ मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे सब्र करण वारनि बाननि सां पंहिंजी मदद सां गॾु हूंदो आहियां। तकलीफ़ अचे, इम्तिहान अचे, सब्र कयो, अल्लाह तबारक व तआला खां मदद घुरो। ॿ कम तव्हां कयो, हिकिड़ो अल्लाह पाक जो फर्ज़ नमाज अदा कयो, ऐं उन सां गॾु तव्हां सब्र कयो। अल्लाह ताला फरमाए थो मां रब करीम तव्हां सां गॾु आहियां। सभु को सम्झी सघे थो त कहिड़ी बि तकलीफ़, ॾुख या सूर हुजे, पर जे अल्लाह बाने सां गॾु आहे तव्हां सम्झा तो सूर सभु लही वेंदा आहिनि। हक़ीक़त में इम्तिहान ईंदो बि अल्लाह जे तरफ़ खां आहे,
उन इम्तिहान के ख़त्म भी रब सां ई कंदो आहे। अल्लाह ताला हिन आयत करीमा में वाइदो फरमायो आहे त बान्हा इम्तिहान त ईंदो आहे पर उन ते घबराइजो न, वावेला न कजो, रड़ियूं न कजो, दाहूं न कजो, परेशान न थिजो। बस मां तव्हांखे हुकुम इहो थो फरमायां छो त इम्तिहान हमेशह तरक़ीअ जे लाइ हूंदो आहे। ॾिसो तव्हां असां सम्झूं था इहा का ॻाल्हि ॾुखी न आहे। तव्हांजो असांजो बचिड़ो जॾहिं पहिरें दर्जे में दाख़िला वठंदो आहे ऐं पारो दर्जो पढ़ी मुकमिल कंदो आहे, जेसीं ताईं हुनजो इम्तिहान न थींदो तेसीं ताईं ॿिए दर्जे में न ईंदो। ॿिए दर्जे मां वरी टे में बि तॾहिं ईंदो जॾहिं हुनजो इम्तिहान वठिबो। टे खां बाद में चौथे में वरी तॾहिं ईंदो जॾहिं हुनजो इम्तिहान वठिबो। बिना इम्तिहान जे को बि शागिर्द कामयाब न आहे। तरक़ी इम्तिहान में थींदी आहे, हेठि खां मथे इम्तिहान में बानो वेंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आयत करीमा में भी ॻाल्हि फरमाई मुंहिंजा बाना, जेकॾहिं कंहिं बाने जे मथां इम्तिहान अची वञे उन इम्तिहान में खिली ख़ुशीअ सां कामयाबीअ सां पंहिंजा पर्चा सुवाल हल करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे उन में कामयाबी कामयाबी आहे। दुनिया जे इम्तिहान में नौकरी मिलई या न मिलई, पर हिन इम्तिहान में अल्लाह ताला वाइदो फरमायो आहे जेको कामयाब थींदो आहे उन जे लाइ मां अल्लाह जन्नत जागीर करे छॾी आहे। पक्का हिते हिन इम्तिहान में कामयाब थियण वारे जे लाइ 16 आननि खां 20 आननि खां बि वधीक यकीन ऐं तसल्ली आहे। हिन इम्तिहान वारे खे अल्लाह ताला कॾहिं बि नाकाम न कंदो आहे, हुनखे दर्जो ई मक़ाम ज़रूर अता फरमाईंदो आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿी आयत अल्लाह ताला फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात। जेके इन इम्तिहान में अची अल्लाह तबारक व तआला जल जलालहू मन वालू जे दरबार में इम्तिहान ॾियण खां बाद में वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात। ऐं जेके न अल्लाह पाक जे इम्तिहान में पंहिंजो सिर वढाइण, जान कुर्बान कर, सब्र कर, नमाज न फिटी कर। अल्लाह ताला फरमाए थो मां क़ुरान पाक में तव्हांखे हुकुम थो फरमाया त इन्हनि खे मुअल हरगिज़ न चइजो इहे जेरा आहिनि। इहे छा आहिनि? जेरा आहिनि। मौला कीअं जेरा आहिनि? असांजे आॾो तड़पी तड़पी साह ॾिनई, असांजे आॾो बेजान बणिजी वियो, असांजे आॾो जनाज़ो पढ़ियोसेस, असांजे आॾो कबर खोटे हुनखे पूरो कयोसीं। न चुरे थो, न घुरे थो, न ॻाल्हाए थो, न खिले थो, न ॾिसे थो। मौला इहो कीअं आहे? अल्लाह ताला फरमाईंदो आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह ताला फरमाए थो बाना तो अला हयाती छाखे सम्झो आहे? तोखे यादि रखणु खपे त मौत जो ख़ालिक़ बि मां अल्लाह आहियां, त हयातीअ जो ख़ालिक़ बि मां अल्लाह आहियां। भली न चुरे, भली न घुरे, भली जनाज़ो पढ़, भली कब्र जे अंदर हलियो वञे, पर जेको मौत ऐं हयातीअ जो ख़ालिक़ मां अल्लाह आहियां उहो तोखे पक थो ॼाणियां त इहो जेको शहीद आहे सो जहिड़ो आहे। इहो जहिड़ो आहे साईं मूंखे सम्झ में नथी अचे। अल्लाह ताला फरमाए थो मां अॻ ई थो चई छॾियां वला किल्ला तशउरून। हयाती जेका मां रब करीम जे ज़ात बाबरकात शहीद खे अता फरमाई आहे सा तव्हांजे सम्झ खां मथे आहे। हाय हाय
ॾिसो अल्लाह ताला जे क़ुरान पाक असांजे शुबहे खे अॻे ई ख़तम फरमायो त असां जेकॾहिं चऊं त कीअं जहिड़ो आहे, कहिड़े नमूने सां जहिड़ो आहे, अल्लाह ताला फरमाए थो कीअं ॿीं जी ॻाल्हि तूं न कर, इन्हीअ जे करे त कोखे खणी मां चवां बि ॿुधायां बि पर इहा तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि न ईंदी, छो त हयाती ऐं मौत जो ख़ालिक रब आहे, उहो रब पाण हयाती ऐं मौत जो मालिक थो चवे त शहीद जहिड़ो आहे। क़ुरान शरीफ़ जे हंधि इन आयत में अल्लाह से असांखे मनो कई आहे त शहीद खे तव्हां मुअलो न चओ। छा दा मुअलो चवण जी मनो आहे, मुअल न चओ माना ज़ुबान सां न चओ त मरी वियो आहे। भला ज़ुबान सां न चऊं, दिलि में दिलि त कान चवंदी आहे, दिलि भाईंदी आहे, ज़ुबान चवंदी आहे, दिलि में ख़्यालु हूंदो आहे, दिल सां कुझु ॻाल्हाए न सघिबो आहे, दिलि में ख़्याल ईंदा आहिनि, ज़ुबान ॻाल्हाईंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो मां झलियाए थो ला तक़ूलू, ज़ुबान सां बि न चइजां, पर जेकॾहिं तूं थो ते दिलि में मता हुजे यार चवां कोन थो पर मरी वियो आहे। अल्लाह ताला फरमायो वला तहसबन अल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। माना जहिड़े नमूने सां मां तुंहिंजे ज़ुबान ते तालो लॻायो आहे त शहीद खे मुअल चवणो न आहे, अहिड़े तरीक़े सां मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजे दिलि जे मथां बि पंहिंजो हुकुम नाज़िल थो फरमायां त ज़ुबान सां बि न चइजां त को शहीद मरी वियो आहे, पर दिलि में बि न भाइजां त को शहीद मरी वियो आहे। ज़ुबान सां बि चओ त शहीद जहिड़ो आहे, अल्लाह ताला फरमाए थो दिलि में बि भाए त शहीद ज़िंदा आहे। अल्लाह ताला फरमाए थो कीअं जहिड़ो आहे, मां पहिरीं आयत में चयो अला किल्ला तशूरून, तव्हांखे शूर कोन्हे त कीअं जहिड़ो आहे, पर हितड़े थोरो तव्हांखे वज़ाहत करे थो ॿुधायां त कीअं जहिड़ो आहे। अल्लाह ताला फरमाए थो फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही, मां रब करीम उनखे जेको रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहियां, युरज़क़ून जो जेको तफ़सीर आहे, अल्लाह ताला फरमाए थो उनखे मुअल न भाइजो, हो मां रब करीम जो रिज़्क़ रोज़ी वापराईंदा आहिनि, खाईंदा आहिनि, रुगो खाईंदा न आहिनि बल्कि अल्लाह पाक जे उन ॾिनल रिज़्क़ ते फरहतूं मल्हाईंदा आहिनि। फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदली, रब करीम पंहिंजे फज़ल सां उनखे जेका शइ ॾींदो आहे उन ते अहिड़ा ख़ुशि हूंदा आहिनि जो तोखे बि ॻणती आहे त यार अलाए अॼु गैस आहे अलाए कोन, मानी पचंदी अलाए कोन, अटो घर में आहे अलाए कोन, मानी पकी आहे अलाए कान। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू फरमाए थो तोखे घणा ई ख़्यालात पवंदा, अलाए भला मानी सवेर मिलंदी अलाए देर सां। अल्लाह ताला फरमाए तो माना तू दुनिया में एतिरो बि फिक्र कंदो आहे, पर मां शहीदन खे जेका रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहे तंहिंजो हुनखे फिक्र हूंदो ई कोन्हे को। ऐं पाण वारे खाधे खां पोइ कई मुसीबतूं, पेट में सूर पवे, बदहाज़मी थी पवे, अंगारी थी पवे, मुंहिंजा ॿी का ख़राबी थी पवे, अञा बि के ॿियूं ॻाल्हियूं पैदा थी सघनि थियूं। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाए थो शहीदनि जो रिज़्क़ रोज़ी अहिड़ो आहे, अहिड़ो रिज़्क़ रोज़ी आहे, अहिड़ो रिज़्क़ रोज़ी आहे, मां रब करीम उनखे छा ॾींदो आहियां उहो जेकॾहिं पुछणो थी त तोखे ख़बर कान्हे, मुंहिंजे मदीने वारे मीर खां पुछो। दुरूद पर तोखे रसूलुल्लाह जी हदीस ॿुधायां। सलात सलात मुझे साईं ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व हुजूर करीम अलैहिस्सलाम जी हदीसा बुखारी शरीफ में इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह ताला हिसाब किताब खां फारिग़ थी वेंदो, जन्नती जन्नत ॾे हलिया वेंदा, दोज़खी दोज़ख ॾे हलिया वेंदा, इनाम वारा इनाम वठी विया चुका हूंदा, सॼे कारोबार खां रब्बुल आलमीन जरी फराग़त कंदो, रब करीम जी ज़ात बाबरकात हाणे जन्नतनि खे पंहिंजो दीदार कराईंदो।
जन्नत में दीदार थींदो। चओ चओ जन्नत में हिकिड़ो टोलो आहे, नालो कंहिंजो कोन खणबो, पर उन्हनि जो चवणु आहे त अलाह साईं जो दीदार न को हिते थींदो न को क़यामत में, छो त अलाह ॾिसण खां मथे आहे। पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां पंहिंजे हिन जहान में ज़ाहिरी अखियुनि सां कंहिंखे बि दीदार कोन करायो आहे सवाइ मिठे मुहम्मद जे। बाक़ी हिन बातिन वारनि अखियुनि सां, अंदर वारनि अखियुनि सां, जेके दिलि जूं अखियूं आहिनि, अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां हिन दुनिया में बि पंहिंजे बाननि खे दीदार कराईंदो आहियां त आख़िरत में बि ज़ाहिरी अखियुनि सां दीदार कराईंदुसि।